मिसकिन छा करनि, ना भाॼी वठी सघनि था, ना बीमारनि खे मुंहुं ॾेई सघनि था, ना ईद के वॾे नंढे रोज़ के ना को मुंहुं ॾेई सघनि था, करनि छा? मिसकिन छा करे? मिसकिन काॾो वञे जेको आहे त बचनि खे पाराए करे ऐं ईद ते जेको आहे ईदगाह में वठी वञे। छाजो ईदूं छाजा मेला मारू मानी लए मजबूर, धूड़ पवैड़ी दुनिया तोखे अजब तुंहिंजा है दस्तूर। सिंध समेत हर क़िस्म जी मादनियात सां मालामाल ज़िलो कश्मीर जे बडाणी शहर जे कुझु रहवासियुनि जूं अधूरियूं ईदूं सिंध जे हुकुमराननि लाइ कहिड़ा सवाल उथारे रहियूं आहिनि। छा बडाणी शहर जा कुझु मिसकीन माण्हू ईअं ई ज़िंदगियूं पूरियूं कंदा? छा उन्हनि जे मुक़दर में उहे ई फाटल कपिड़ा ऐं चतियूं लॻल जुतियूं ई आहिनि जेके हर ईद ते ग़रीब माण्हू पंहिंजे ॿारनि खे साॻी उमेदुनि सां पाराईंदा आहिनि त ईंदड़ ईद ते नवां कपिड़ा वठी ॾींदासूं, वरी ईंदड़ ईद ते उहे ई साॻा फाटल कपिड़ा ऐं चतियूं लॻल जुतियूं पारायूं वेंदियूं आहिनि। ऐं ॿारनि जो हर साल जीअं हिन साल बि उहो ई सुवाल, बाबा मूंखे बि नवां कपिड़ा ऐं नवां चपल कॾहिं वठी ॾींदो? उन ते हाउ रखंदड़ के पीउ रोई पवंदा आहिनि। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था केरोद्दीन भुट्टो जी हिन रिपोर्ट में। जी अॼु पंहिंजे नाज़रीन खे ज़िला कश्मीर ऐं कंदकोट जे हिकु नंढड़े शहर बडाणी जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जी सूरत हाल ॾेखारींदासीं। हिते जेका मिसकिन मारवाड़ा ईद जूं ईद उल अज़हा जूं जेकियूं तयारियूं कनि पिया, हिते मिसकिन मारवाड़नि जा जेका मासूम नंढड़ा ॿार आहिनि उहे चतियूं लॻल कपिड़ा ऐं छिजल चपल पाए जेको ईद उल अज़हा जी तयारियूं कनि पिया। हिते उन्हनि जा वालिदैन ऐं वारिस मौजूदु आहिनि। उन सां ईद उल अज़हा जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू ईद उल अज़हा जे हवाले सां कहिड़ी तयारियूं कनि पिया ऐं उन्हनि में कहिड़ी शइ जी तकलीफ़ आहे जेकी उन्हनि खे हिन टाइम मुयसरु न आहे। असां छा सोचूं, असां ग़रीबूं, असां वटि आहे कुझु कोन। ॾिसंदा पिया त खुलियल आसमान वेठाऊं थिया, उहो बि कुझु न करे सघूं था। हिन वक़्तु असां वटि कुझु बि न आहे जो असां ॿचड़नि खे का शइ पाराए करे असां ईद मल्हायूं या ख़ुशी करूं, उहो बि कुझु कोन्हे असां वटि। असां मिसकीनूं। नए पाकिस्तान छा कयो आहे? नए पाकिस्तान त ग़रीबनि खे रोले तबाह करे छॾियो। नवे पाकिस्तान ज़ालिम हुकूमत आई आहे थी जेको ग़रीबनि जा कपिड़ा बि लाहे चुकी आहे। मिसकिन छा करनि, ना भाॼी वठी सघनि था, ना बीमारनि खे मुंहुं ॾेई सघनि था, ना ईद के वॾे नंढे रोज़ के ना को मुंहुं ॾेई सघनि था, करनि छा? मिसकिन छा करे? मिसकिन काॾो वञे जेको आहे त बचनि खे पाराए करे ऐं ईद ते जेको आहे ईदगाह में वठी वञे। आहे त कुझु कोन मिसकीनूं। गुरबत कारू वठी सघूं कम इहो पाठा ॿार न फेरी ॾेई खणी वरी त गॾु करे खणी वरी चौथे ॾींहुं पंज ॾींहुं वेचे खणी वरी गुज़र सफ़र कंदो खड़ो। मदद काई कोन्हे कई, काई मदद बि न कई आहे। बसि थोरो वोटनि खां फ़ाइदा ईंदा हुआ, वोट ॾे पोइ बसि वोट ॾींदासीं जंगनि ते कलाकु पूरो बीह रहंदा हुआ। ईअं न चवंदा यार ग़रीब आहे कीअं आहे। रात के नो डी वेठो ईअं वेठो बुख ते असांजो ख़ुदा ख़ातिर मदद थी वञे। असांखे को बि कुझु कोन्हे, कपिड़ा कोन्हे, ॿारनि जी चतियूं न वधाइनि, उघाड़ा वधाइनि थिया। ख़ुदा ख़ातिर असांजी मदद करो, असां लाचार आहियूं, असांजो कोई कोन्हे। असां सफ़ा हो मिसकीन, राति खाइण जे लाइक़ बि कोन्हे। ईमानदारी असांखे राति खाइण जेतिरो कोन्हे, असांखे उहो कोन्हे जो बचड़नि खे को बर पिया ॾेई असां को ईद करूं। असांजा बचड़ा शुदा वेठा आहिनि विल ते, को न विहण जी जॻह न करण जी जॻह, लाचार आहियूं। असां माई बीमार, चङनि जो माज़ूर आहे।
सरकार तयारी कोन्हे बाबा, कुझु कोन्हे। हुकूमत सिंध हुकूमत छा कयो आहे असांखे? कुझु कोन्हे। असां काथो करूं पढ़ाई, ॿारनि जा वॾा काथो पढ़ाई करूं? असांखे न खपे। असांखे नवो पाकिस्तान आहे, असांखे पुराणो पाकिस्तान असांखे खपे। बसि इहो कोई ॻाल्हि आहे असांजी में, ॿियो कुझु न थींदो। जेके वोट वठण वारा पोइ हुकूमत सां गॾु शामिल आहिनि, उहे छा करनि? वॾो गदार चवण वोट खसे वेंदा आहिनि, हर कोई घर वञी भरी थो। जोके इमदाद मिले तो वरी भला त्योहार पोइ ढंढनि में दरिया में छॾींदा आहिनि, ग़रीबनि खे न ॾींदा। ॾिसो था पाण, महांगाई वधी वई आहे। हे नओं पाकिस्तान न आहे, आज़ादु थियो असांजे लाइ। को गुरबत कयूं, को ईद कयूं, को काॾे वञूं, को बचड़े वालूं 200-300 रुपया कमायूं, उहो बचड़नि खे ॾियूं, असां खायूं। असांजा बचड़नि जी हालत इहा आहे त घर जी हालत इहा आहे त असां वञूं काॾे? जी अवां बडाणी शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मिसकीन मारवड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त हीउ जेको महांगाई जो पहाड़ असां मथां नाज़ुल आहे, उहो हिकिड़ो अज़ाब नाज़ुल आहे। हीअ असांजे लाइ नओं पाकिस्तान न आहे, हीअ असांजे लाइ हिकिड़ो नओं अज़ाब बणियल आहे। एतिरी बि ताक़त न आहे जो असीं पंहिंजो घर जो गुज़र सफ़र करे सघूं त पंहिंजे मासूम ॿारनि जा ईद जा नवां कपिड़ा कीअं वठूं। जॾहिं त नाज़रीन खे मां इहो ॿुधाईंदो हलां त हुननि मिसकीन मारवड़नि जे नंढड़े मासूम बचड़नि जा जॾहिं मां कपिड़ा ॾिठमि त हुननि जे कपिड़नि खे चटियूं लॻल ऐं जुतियूं छिजल पाए जॾहिं अखियुनि को लुड़क वई आया। हुननि सां इहो हिकिड़ो सुवाल कयुमि त तव्हांजी जेका तर्ज चूंडियल नुमाइंदा आहिनि हू तव्हांजी मदद कोन था कनि। हुननि ॻाल्हाईंदे इहो चयो त तर्ज चूंडियल जेका नुमाइंदा आहिनि असांखे कूड़ा दिलासा ॾेई असांखां वोट था वठी वञनि, उनखां बाद 5 साल हू नज़र बि कोन था अचनि, असांजी कोई वार नथा कनि। जॾहिं इमदाद गवर्नमेंट जो निकिरे थो त तॾहिं हू दरिया में उछलाए छॾीनि था, लेकिन असां ग़रीबनि खे उहो नथा ॾियनि। हुननि सिंध हुकूमत ऐं तर्ज चूंडियल नुमाइंदनि खे ॿाहूं ॿधी अपील कई आहे त ख़ुदा जे वास्ते असां ग़रीबनि जे मथां रहम खाई असां सां जेको आहे माली मदद कई वञे, जीअं असां पंहिंजे घर जो गुज़र सफ़र सां गॾोगॾु पंहिंजे मासूम ॿारनि खे ईद जा नवां कपिड़ा वठी असीं ईद करे सघूं। कैमरामैन मोहम्मद उमर भुट्टो सां गॾु कियादीन भुट्टो, ऑनलाइन इंडस्ट्री बडाणी।